अस्सलाम वालेकुम माया तव्हांजो पंहिंजो अमन लाबोदार हिकु ॿीहर नए व्लॉग सां गॾु अॼु थोरी बरसाति जी मौसम आहे उन जे बारे में ॻाल्हाईंदासीं ऐं उन जे बारे में तव्हांखे ॾेखारींदासीं जेको मौसम में जेको बि आहे तव्हां ॾिसी सघो था पोयां बरसाति पइजी चुकी आहे गप वग़ैरह आहे। हाणे तव्हांखे ॾेखारियूं था मौसम मूंसां गॾु रहिजो हिन व्लॉग में आख़िर ताईं। तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे सब्सक्राइब करे गॾो बेल आइकन खे क्लिक करे छॾिजो हर नई वीडियो जो तव्हांखे नोटिफिकेशन मिली। बरसात वगैरह पइजी वई आहे मौसम माशाल्लाह वाजी थी वई आहे हीअ ॾिसी सघो था सफ़ेदा वग़ैरह ख़ुशी आहिनि। हाणे हलूं था ॿाहिरि जी तरफ़ ॾिसूं था ॿाहिरि जी तरफ़ छा आहे छा न। अलाह शी पुट आहे छा त मौसम लॻी वई आहे कसम सां ॿाहिरि जी तरफ़ तव्हांखे मां ॾेखारियां VIP मौसम लॻी पिया तव्हां ॾिसी सघो नए बाउंड्री में खॾो वग़ैरह थी वई आहे हीअ ॾिसो ॿारहं वग़ैरह पाणी हली रहियो आहे उतां जे ॿाहिरां अची विया आहियूं तव्हांखे ॾेखारियूं पिया बरसाति वारो जेको सिस्टम वग़ैरह आहे बरसाति बाबा जहिड़ी आहे इहा हालत ॾिसी सघो था मस्तु पई आहे यार ॾाढी गर्मी हुई इहो रब जो शुक्र आहे हाणे बरसाति असां वटि मस्तु पई आहे। हाणे अञा बि कुझु शयूं आहिनि तव्हांखे ॾेखारियूं था मूंसां गॾु रहिजो हिन व्लॉग में आख़िर ताईं जेका बि शइ अथई तव्हांखे ॾेखारी वेंदी बाक़ी कसम सां गप घणी आहे मां चेपल बि न पातो आहे ईअं थो हलां छो त चेपल पाईंदुसि त तिलकी सघां थो कीअं तिलकी सघां थो हुनजे करे चेपल वग़ैरह कोन्हे पातो। हाणे तव्हांखे तव्हां ॾिसी सघो था सफ़ा पाणी वग़ैरह बच मां किरियो बची वियसि हाय तव्हां मौसम ॾिसी सघो था वाह VIP मौसम लॻी पिया माशाल्लाह पखियुनि खे बि ख़ुशी थी आहे ॾिसो पखी मस्ती करे रहिया आहिनि पाणी वग़ैरह तव्हां ॾिसो ओहे ॾिसो मुंहिंजा माइट सभई ओहे रोड बाउंड्री ते पिया हलनि हीअ तव्हांखे ॾेखारियां हीअ पाणी वग़ैरह थी वियो आहे हीअ वग़ैरह हीअ असां जेको थी वियो क़ब्रिस्तान आहे सभु को ॾिसूं था पंजनि वग़ैरह जूं रिपोर्टूं वठंदो छो त सभु घणी आहे अयाज़ लिगारी साहब जेको मौसम असां सां गॾु इंजॉय करे रहियो आहे लिगारी साहब कीअं मज़ो आहे मौसम में न मस्तु बरसाति पई आहे जी मुल्क थधो थी पियो हा मुल्क थधो थी पियो हाणे असां मौसम इंजॉय कयूं पिया ॾिसूं था इन मौसम जी में छा थी थो बाउंड्री ते पाणी वग़ैरह पी वियो बाबा बाबा तूं मुंहिंजो व्लॉग कंदा खिलंदो थोरो आहे चए थो त तूं एतिरा ख़ासि न ठाहींदो आहे पर यार ताज़ा सिखूं पिया न पोइ ईअं ठाहींदासीं न ठीकु आहे हाणे सिखूं पिया न यार लिगारी साहब कीअं हा न सिखंदासीं ईअं सिखंदासीं न हाणे असां निकिता आहियूं बाउंड्री ते इंजॉय करणु बाबा ऐं लिगारी साहब नथा हलनि चवंदा असां तिलकंदासीं हुनजे करे हाणे मां वञा पियो बाउंड्री ते असां वारी बाउंड्री ते हेतिरो वग़ैरह पाणी पी वियो आहे और इंजॉय हल वाटर केॾो भरिजी वियो आहे ॻोठ जो पाणी अधु ॻोठ जो पाणी हिन वाटर मां निकिरे थो हुनजे करे वाटर एतिरो भरिजी वियो आहे हीअ बनियूं ॾिसो हीअ असांजी मकाई वग़ैरह आहे हीअ बाउंड्री छप करे था बाबा बाउंड्री ते गप ॾाढो थी सघो था मोटर साइकिल वारो यारो उहो परियां वियो पिए त सोचो मोटर साइकिल स्लिप थी वियो ग़रीब आहे यारो कमाइण मिस्किन वारो जूतो बि यार टुटी वियो हाणे वञे पियो ॻोठ हू रोड ते हेॾां आयो हेॾां छो बरसाति में यारो ख़बर न हुअसि बरसाति पवंदी पर बरसाति पइजी वई हीअ तव्हां ॾिसी सघो था हुनजे करे हुन सां थोरी बुरी हालत थी वई हाणे हू यारो हिते परेशान आहे कोशिशि इहा ई आहे त हिनजी रोड ते पुॼां पोइ अलाह मालिक आहे पुॼी वेंदो कमु घणो आहे बाबा हीअ तव्हां ॾिसी सघो था पाणी परियां पाणी कीअं वञी रहियो आहे ओहो बनी मां जीअं निकिरे पियो तव्हां ॾिसो इहो पाणी बि
मोटरसाइकिल भावरनि खे रोड ते पुॼायासीं। कंहिंजी मजबूरी हूंदी आहे, हुनजे करे असां हुननि जो मुंहुं न ॾेखारियो यार। कंहिंजो मुंहुं न ॾेखारणु खपे, छो त हुननि जी मजबूरी आहे हूंदी। हुननि खे रोड ते पुॼाए हाणे असां ॿई आहियूं घर ॾे रवां धवां। हिते गाॾी जा टायर सफ़ा कराया, हुननि खे भाउरनि खे गाॾी रोड ते पुॼायासीं। छो त थोरा परेशान हुआ यार। बाउंड्री ते पोयां ई ॾिसी सघो था कप वग़ैरह आहे, अची त विया पर वञनि कीअं, हुनजे करे हुननि खे हुते पुॼायोसीं। हीउ मूंसां गॾु मुंहिंजो पार्टनर जो हुननि खे हिमत कराईसीं। हाणे असां आहियूं वापसि वरी बाउंड्री जी तरफ़ घर ॾे। तव्हांखे ॾेखारियूं था बाउंड्री जे थोरो जितां असां मोटरसाइकिल काया आहिनि। जेको असां मोटरसाइकिल काए रोड ते पुॼायो, हिन जे थोरो गप मां सोरी पुॼायो, कसम सां वेंदो ई न हो। 4 ॼणा आसीं मोटरसाइकिल खे पुॼायोसीं। मौसम तव्हां ॾिसी सघो था, माशाल्लाह ख़ूबसूरत आहे, वधीक ख़ूबसूरत आहे मौसम। ईअं त बाउंड्री ते परियां ओ भाउर अचनि पिया, लिगारी साफ़ ऐं भाउ परियां हितां अचनि पिया, हिन बाउंड्री तां अचनि पिया। हाणे ॾिसूं था छा थींदो छा न। बाक़ी हीउ ॾिसो कीअं मज़ो आहे, मज़ो ई मज़ो आहे। हुननि खे कीअं पुॼायोसीं, ॾिठई हुननि खे पुॼाए। पाणी ॾिसो, वाटर ॾई पासा भरिजी वियो आहे। ले हाणे घर ॾे रवां धवां आहियूं, पोइ थी सघे वापसी वञूं। केरु भाउर अचनि पिया, हुननि सां गॾु निकिरी वञूं त निकिरी वञूं, ठीकु आहे न। ईअं ई ॻाल्हियूं अथई, ईअं ई मसइलो अथई। हयाली गाड़ी थोरो मूंखे ॾिसी खिली रहियो आहे ऐं मस्ती करे रहियो आहे। ईअं त स्टॉप ते असां पुॼी विया आहियूं। ॾिसी सघो था बोतल वग़ैरह पी पिया, हीअ पीए पियो, मां पियां पियो। ओहो पोयां भाउ वेठो आहे, हीअ हयाली गाड़ी वेठो आहे, हीअ अंदरि पिया पियनि। असां ॿ रोड ते मौसम जो मज़ो पिया वठूं। ईअं त असां मौसम घुमंदा वञूं। लिगारी साहब रोड ते मज़ो आहे। ओ VIP हाँ ही खुशगवार सनाउल्ला। Invincible. मौसम वगैरह एंजॉय करे कुछ मड़ई फोटो शूट बा कया से हाणे असां वञूं पिया घर ॾे रवां धवां आहियूं। ॾिसूं था छा थी वेंदो छा न, घर ॾे वञूं पिया। असां घर ॾे रवां धवां आहियूं। पोयां भाउर हिते बीठा आहिनि, आहे थोरो कमकार हुननि खे। असां ॿई वञूं पिया घर ॾे, छो त मुंहिंजो मोबाइल चार्ज कोन्हे। बाक़ी व्लॉग पोइ ठाहींदुसि, मिलंदासीं पोइ अॻिते ॾिसूं था छा थींदो छा न। मोबाइल बि चार्ज करिणो आहे, 2% आहे, ठीकु आहे। पोइ अल्लाह हाफ़िज़। हा पोइ हुतां थी डायरेक्ट मुंहिंजो मोबाइल चार्ज कोन हो, आयासीं घर जी तरफ़। घर जी मोबाइल लॻायोसीं ऐं 1% मुंहिंजो मोबाइल जो दोस्त जी फ़ोन अची वई त असां अचूं पिया तव्हां ॾे। मां निकिरी वियुमि दोस्तनि सां गॾु वग़ैरह घुमी फिरी आयुमि। तव्हांखे हुनजे करे उहो टुकड़ो न ॾेखारे सघियमि, छो त मुंहिंजो मोबाइल चार्ज कोन हो, 1% हो, बंदि थी वियो हलियो। दोस्तनि सां मिलंदे बंदि थी वियो मोबाइल। पोइ मां लॻाए वियुमि घर लॻाए वियुमि। असां वियासीं होटल चांहि वग़ैरह पीए, पोइ असां हुतां निकितासीं ज़िद में कॉम्पिटिशन में। असां पंधु भॻासीं ॻोठ ताईं, असां पंधु कयो पर ॾाढी गर्मी कसम सां। पोइ हाणे राति जा 2 थियनि पिया। मां भाउ खे छॾे आयो आहियां हुतां अॻिते, भाउ हुतां अॻिते आहे, मां घर अची वियो आहियां। हाणे मां कयां थो आराम, पोइ ॾिसूं था सुभाणे ई व्लॉग ईंदो। सुभाणे अलाए छा जो ॾींहुं आहे यादि कोन्हे, बाक़ी हीउ व्लॉग सुभाणे ईंदो, सुभाणे शाम जो ईंदो। छो त अॼु त नथो एडिट थी सघे, हाणे मां सुम्हां थो वग़ैरह, एडिट वग़ैरह न कंदुमि। एडिट वञी मां कंदुमि सुभाणे जूं ॻाल्हियूं सुभाणे सां सुबुह सां जेके ॻाल्हियूं हूंदियूं। बरसाति जी मौसम हुई, जेके शयूं हुयूं तव्हांखे ॾेखारियूंसीं वग़ैरह, चका मावलियासीं, जेके घुमियासीं फिरियासीं। हाणे राति जा घणी देरि थी, राति जा 2 थी विया आहिनि। हाणे पाण सुम्हूं था, छो त थका पिया आहियूं, अॼु सॼो ॾींहुं हलिया आहियूं। उजागा आहिनि कुझु, उहे उजागा बि थकावटूं बि लाहियूं।
मिलंदासीं हिकु ॿिए लोक सां गॾु। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो, दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़ ऐं गुड नाइट।